नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आम ख़बर ॾियूं त सराड़ी वेझो हज़ारा एक्सप्रेस सां ख़ौफ़नाक हादसो थियो आहे। 20 मुसाफ़िर फ़ौत ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं त सराड़ी वेझो हज़ारा एक्सप्रेस सां ख़ौफ़नाक हादसो थियो। 20 मुसाफ़िर फ़ौत 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इमदादी कार्रवाई जारी आहिनि। कराची खां रावलपिंडी वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस जूं सराड़ी रेलवे स्टेशन वटि 10 बोगियूं पटड़ी तां लही वयूं ऐं कुझु बोगियूं ऊंधियूं थी पयूं, जंहिं बाद हादसो पेश आयो आहे। हेल ताईं 20 मुसाफ़िर फ़ौत ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद केतिराई मुसाफ़िर बोगियुनि में फाथल आहिनि। खेनि ॿाहिरि कढण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। नवाबशाह ऐं भरपासे वारनि इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। हादसे बाद अपट्रैक ते ट्रेनुनि जी अचवञ मुअतल आहे। मुख़्तलिफ़ स्टेशन ते रेल गाॾियुनि खे रोकियो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त सराड़ी वेझो हज़ारा एक्सप्रेस सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो, जंहिं बाद 20 मुसाफ़िर फ़ौत 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची खां रावलपिंडी वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस जूं सराड़ी रेलवे स्टेशन वटि 10 बोगियूं पटड़ी तां लही वयूं ऐं कुझु बोगियूं ऊंधियूं थी पयूं। हेल ताईं 20 मुसाफ़िर फ़ौत ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। इमदादी कार्रवाई जारी आहिनि। हादसे बाद केतिराई मुसाफ़िर बोगियुनि में अञा बि फाथल आहिनि। हिन वक़्त बि इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। खेनि ॿाहिरि कढण लाइ इमदादी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। नवाबशाह ऐं भरपासे वारनि इस्पतालुनि में हिन वक़्त एमरजेंसी लागू कई वई आहे। हादसे बाद अपट्रैक ते ट्रेनुनि जी अचवञ मुअतल आहे। ट्रेन हादसे बाद मुसाफ़िरनि में कीहाट पइजी विया। इलाइक़े वासी मदद लाइ पता। केतिराई मुसाफ़िर पंहिंजी मदद पाण ते ॿाहिरि निकिता, जॾहिं त कुझु खे भरपासे जे माण्हुनि पची ॿाहिरि कढियो। DIG शहीद बेनज़ीराबाद मोहम्मद यूनुस चांडियो जो चवणु आहे त हज़ारा एक्सप्रेस जूं 10 बोगियूं कल्टी थियूं आहिनि। बोगियुनि खे कटण बाद लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे कढियो पियो वञे। परॾेही वज़ीर बिलाल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां ट्रेन हादसे ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूद आहे सराड़ी खां KT न्यूज़ जो रिपोर्टर बिलावल जमाली। जी बिलावल, तफ़सीली जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको सिराड़ी में जेको ट्रेन हादसो आहे पेश आयो आहे, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिराड़ी में जेको फ़ौतियुनि जो तइदाद 25 खां मथे थी वियो आहे। जेको हिते रेस्क्यू अमलो जो लाश खणण में मसरूफ़ आहे। तव्हांखे ॿुधाइण त MPA पंहिंजो गुलाम क़ादरी चांडियो, SSP शहीद बेनज़ीराबाद, पंहिंजो DC शहीद बेनज़ीराबाद, DC सांगड़ ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿिया जेका पुलिस पार्टी जा उम्मीदवार चूंडियल नुमाइंदा पहुता। MPA जेको तालके शदादपुर ते आहे, शाहिद थईम ऐं MA रोशनदीन वाक़िया रंद न पहुता। जीअं लाशनि जो जेको सिलसिलो अञा ताईं बि खणण में इंतिज़ामिया मशहूर आहे। जेको रेस्क्यू अमलो पुॼी वियो आहे। जेको नवाबशाह मां पुलिस इंतिज़ामिया पुॼी वई आहे। ये अञा ताईं पुलिस इंतिज़ामिया जेको अञा ताईं नवाबशाह में बेनज़ीरी इंतिज़ामिया जेको गाॾियूं आहिनि, बसूं आहिनि, जेके बि आहिनि उहे अची वियूं आहिनि। वॾे तादाद में माण्हू हिते पहुतल आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ बिलावल जमाली।